नाज़रीन, वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट में मुलाज़िमनि जी ऐं लेबर मुलाज़िमनि जी यूनियन आहे सिंध यूनाइटेड पीपुल्स लेबर अलाइंस जा जेके उहिदेदार आहिनि उहे ॾींहं राति जेको आहिनि मुलाज़िमनि जे हक़नि लाइ जदोजहद करे रहिया आहिनि ऐं मुलाज़िमनि जी जेका आहे जेके जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि जे लाइ ॾींहं राति पाण पतुरियल रहिया आहिनि। ऐं इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहे मरकज़ी जनरल सेक्रेटरी नियाज़ हुसैन शेख साहब। असीं उन सां कोशिशि कंदासीं त मुकमल तौर ते गुफ़्तगू करियूं त हिन वक़्तु जेको सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेको नौकरियुनि जो जेको सिलसिलो हले थो पियो त आया साईं जन खे कोटा मिली आहे न मिली आहे या जेके बुनियादी जेके यूनियन जा मसइला आहिनि उहे हल थिया आहिनि या न थिया आहिनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। हिन वक़्तु जेको यूनियन जो जेको आहे तव्हांजी सरगर्म आहे त इन यूनियन जे हवाले सां सिंध गवर्नमेंट या वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट तव्हांखे केतिरो रिलीफ ॾिनो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं असांजी लेबर असांजी यूनियन सरापा एहतियाज आहे। उहो वजह इहा आहे त असां वक़्तनि फ़वक़्तनि इदारे जे अफ़सरान खे ॿुधाईंदा रहूं था त महिरबानी करे साईं असांजे इदारे में जेके 60 साल ताईं नौकरी कनि था पिया, इदारे खे पंहिंजी पूरी ज़िंदगी ॾियनि था पिया, उन्हनि जे औलाद जे लाइ बि कोटा जीअं अॻु में हुकूमतूं ॾींदी रहियूं आहिनि तीअं असांखे ॾियो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिन मौजूदा सेटअप में कंहिं बि क़िस्म जो को असांखे रिलीफ लेबर खे कोन थो मिले पियो। इन जे लाइ असां साईं मुराद अली शाह साहब खे वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं साईं खुदारा हीअ असांजी यूनियन आहे। ज़ाहिर आहे इदारे में असां आहियूं, असांजा माण्हू हुते वर्क कनि था पिया, उन्हनि जी औलाद आहे, उन्हनि खे बि को जेके नौकरी ॾींदो त तव्हांजा उहे बि तव्हांजा वोटर आहिनि ऐं तव्हां जा ई आहियूं असां। सो कुझु बि का रिस्पॉन्स कोन थो मिले। पर मूंखे हिकिड़ी ॿी शइ परेशान कयो आहे या जेको ॻाल्हि आहे त कुझु टाइम अॻु में 3 महीना अॻु में को चीफ इंजीनियर हैदराबाद बिल्डिंग अपॉइंटमेंट कई हुई, जंहिंजे लाइ सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विस उन्हनि खे इहो चई त इहो जेको आहे रिक्वायरमेंट पूरी न थी आहे, उहे ऑर्डर रोके छॾिया। ठीकु आहे बाबा, असां मञूं था पिया उहे को गैर क़ानूनी भर्तियूं हुयूं। ठीकु आहे, वरी कुझु टाइम अॻु में को महीनो अॻु में जो प्रोविंशियल बिल्डिंग डिवीज़न सखर में हिकिड़े एक्सियन अपॉइंटमेंट कई हुई। उन्हनि माण्हुनि खे बि चवनि था पिया त तव्हांजी जेको आहे तव्हां गैर क़ानूनी तौर ते तव्हां अपॉइंटमेंट कई आहे। वरी को हिते डिस्ट्रिक्ट बिल्डिंग डिस्ट्रिक्ट रोड में को एक्सियन अपॉइंटमेंट कई आहे, उन जे लाइ बि चवनि था पिया तव्हां जेको आहे सो इलीगल अपॉइंटमेंट कई आहे। बाबा हाणे इलीगल सभु इलीगल आहिनि त आख़िर उहो इदारे तव्हां माण्हुनि जो एतमाद ख़तमु थींदो वञे त जेकॾहिं इहो क़िस्म जूं अहिड़े क़िस्म जूं अपॉइंटमेंट थियनि थियूं पियूं, वरी उन्हनि खे तव्हां ई चओ था पिया त हीअ जेको आहे इलीगल आहिनि, त उहो लीगल कहिड़े क़िस्म जूं आहिनि? उहो को सवाल जो जवाबु ॾियण लाइ को तयारु न आहे त बाबा उहो लीगल कहिड़ियूं आहिनि। बाबा हाउस असांखे त इहा ख़बर पए थी पई त हर डिस्ट्रिक्ट में जेके सियासतदान आहिनि उन्हनि जूं पंहिंजूं लिस्टियूं आहिनि, पंहिंजो पाण में बंदर बाट लॻी पई आहे। लेबर इदारे जे लाइ या ग़रीबनि जे लाइ को 1 खां 4 जी नौकरियूं बि कोन छॾनि था पिया। बाबा आख़िर इहे माण्हू काॾे वेंदा? इहो सवाल असांजी यूनियन बि करे थी, सवाल सिंध जो आवाम बि करे थो पियो त इदारनि तव्हां पाण ई एतमाद ख़तमु था कयो त बाबा इहो इलीगल अपॉइंटमेंट आहे। उहा लीगल अपॉइंटमेंट कीअं थींदी, उहो छा थींदो, असांखे ख़बर कोन थी पए। इन जे लाइ तव्हांखे बि असांजी गुज़ारिश आहे त तव्हां बि उनखां इंतिज़ामिया खां राय वठो त बाबा आख़िर छा थींदो। इन जे लाइ असां वरी बि पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे असांजा जेके सीनियर मुलाज़िम आहिनि, जेके रिटायरमेंट ते वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ बि उन्हनि खे बि के नौकरियुनि में कोटा ॾियो। ऐं ॿियो जेके 60 साल जेका सो इदारे जी ख़िदमत करे रिटायर थी विया आहिनि, महिरबानी करे उन्हनि जे लाइ बि कोटा ॾियो त जीअं हीअ मायूसी वारो जेको माहौल आहे इहो ख़तमु थी सघे। महिरबानी वरी। अच्छा साईं, हाणे ॻाल्हि इहा ई आहे त मुसलसल जेको आहे हुकूमत जेको आहे
4 साल जेके मुकमल थी विया आहिनि हाणे चंद ॾींहं वञी माना बचिया आहिनि जी। सिंध गवर्नमेंट खे हिन वक़्तु ॿुधो इहो पियो वञे त आर्डर निकिरनि था के वरी केस ख़बरूं अचनि थियूं नथा निकिरनि माना इहो इन जे चंद ॾींहंनि में छा था सम्झो त सिंध हुकूमत इहा आर्डर कढंदी बि त जाइज़ हक़दारनि खे हक़ु मिलंदो या तव्हांजी यूनियन खे हक़ु मिलंदो छा था सम्झो? असांखे अफ़सोस सां चवणु थो पए त ही जेका बि अपॉइंटमेंट हिननि कई आहे उहा बि सियासी हुई ऐं उहा बि रसाकशी आहे सियासतदान जी पाण में। हाउस आहिनि हर डिस्ट्रिक्ट में मुख़्तलिफ़ जेके सियासतदान आहिनि उन जा पंहिंजा पाण में झगड़ा आहिनि इन जे करे जेका अपॉइंटमेंट थी आहे उहा बि रुकिजी वई आहे ऐं असां सरासर मायूस आहियूं। असांखे नथो लॻे त हीअ का मेरिट जी अपॉइंटमेंट थींदी ऐं जेकॾहिं असां तव्हांजे तवसुस सां इहो चवणु था चाहियूं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी अपॉइंटमेंट थींदी त असां उन सियासी अपॉइंटमेंट कंदऊं। असां उन्हनि खे अदालतुनि में बि चैलेंज कंदासीं, असां रोडनि ते वेंदासीं, असां बुख हड़तालूं कंदासीं, असां तव्हांजो पीछो कोन छॾींदासीं जेसीं ताईं असांखे जाइज़ हक़ न मिलंदा। अच्छा ॿिया जेके बुनियादी मसइला आहिनि उहे जेके तव्हांजा हल न थिया हुजनि अॼु ताईं? बुनियादी मसइला इहा आहिनि त असांजा जे इदारे में कोई बि ऑफिसर पंहिंजे ऑफिस में वेहे कोन थो पियो। उहो लेबर वीचारी धिका थी खाए ऑफिसुनि में, कोई बि पुरसा निहाल कोन्हे को। हर ऑफिसर पंहिंजे घरनि ते वेठो आहे, उते क्लारनि खां कमु थो वठे पियो। ऑफिस में न अचनि था न वरी असांजा मसइला हल था थियनि।